Kind of become some can Nasi parang jadi curi sih ayah. पर मैं पानी जाता आने लगा उन खां पोइ असांजे हिन महफ़िल में एज़ाज़ी महिमान तो शरीक असांजा हम क्लासी असांजा बहितरीन दोस्त इंतहाई क़ाबिल एहतराम साईं पीर गुलाम सुभानी साहब जिन खे गुलनि जो हार पेश करण लाइ गुज़ारिश करूं सोहराब खान बाटी खे असांजे सीनियर मेंबर खे त साईं जिन खे पंहिंजे हथनि सां गुलनि जो हार पेश कनि उन खां पोइ असांजे इंतहाई सीनियर क़ाबिल एहतराम में उन खां असांजे दरमियान एज़ाज़ी महिमान तौरु मौजूद सिंध जा मोती जो जफ़ाकश साथी साईं इमरान अली मेमन साहब एज़ाज़ी महिमान तौरु शरीक आहिनि खेनि गुलनि जो हार पंहिंजे हथनि सां पेश कनि साईं वॾी महिरबानी साईं पहिरीं आउं चाहींदुसि त सभिनी दोस्तनि जे अॻियां पंहिंजे हिन नंढड़े फोरम इहो सालियानी कारकर्दी जेका असां हर साल पेश कंदा ईंदा आहियूं सालियाने फंक्शन जे मौक़े ते या सालियाने इजलास जे मौक़े ते अॼु असां मौक़ो आहे तमामु सीनियर मेंबर ऐं असांजा वर्कर असांजा हमदर्द हिते मौजूदु आहिनि त आउं तव्हांखे मुख़्तसर रिपोर्ट ॿुधायां त 2024 कीअं असांजो गुज़री वियो 2024 जी शुरूआत में ई असां हिकिड़ी नई ऑफिस जो वक़्तु आगाज़ कयो जंहिंजो 12 जनवरी ते इफ़्तिताह कयो हाजी शहज़ाद मेमन साहब इन जज़्बे सां त असां पंहिंजूं ई कारवायूं असां पंहिंजूं ई सरगर्मियूं जारी रखंदासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह उन मौक़े ते जीअं ई दोस्तनि जो ताउन हासिल थियो पोइ असां उन कम खे अॻिते वधायोसीं जंहिंजो फौरी तौरु महीनो शुरू थियो फेबरवरी में उन खां पोइ मार्च धारे जेको असां फंक्शन कयोसीं त 1 मार्च ते असां पंहिंजो सालियानो फंक्शन सर अंजाम ॾिनोसीं हिन ऑफिस जी कंटिन्यूटी खे जारी इन करे न रखी सघियासीं तो हिकिड़ो त हुनजी 7-8 रुपया मसवाड़ जो लाइट जो बिल हुयो जेकॾहिं दोस्तनि ते असां इहो 1000-2000 जी सूरत में हर महीने ॿार रखूं था त असां बहितर सम्झोसीं त इहे 8-10 हज़ार बि फलाही कमनि जे पोयां ख़र्च कया वञनि त बहितर ईअं बि थियो आहे छो त दोस्त हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं माहवार मसवाड़ जे मध में पैसा ॾिए थो त वरी उन ई महीने में कंहिं फंक्शन लाइ कंहिं कारवाई लाइ कंहिं फलाह बहबूद जे कम लाइ ॾियणु उनखे मुश्किल था लॻनि छो त इहे सभु हिसो त उन फलाह बहबूद जो ई आहे पर पोइ असां बहितर सम्झोसीं त फ़िलहाल इन ऑफिस खे पेंडिंग में आणियूं आऊं शुक्रगुज़ार आहियां हिते साईं पीर मोहम्मद पन्ना शाह जो जेके पीरज़ादा महले में पंहिंजी हिकिड़ी जॻह आहे जेका हिकिड़े मुंहिंजे ऑफिस जो समूरो सामान मुंहिंजे जॻह में पियल आहे बिना कंहिं मसवाड़ जे रखी वेठा आहिनि जंहिंजो असांखे को पार कोन्हे बाक़ी इहा ख़ुशख़बरी ज़रूरत सिर्फ़ु आउं जनवरी जे हवाले सां ॿुधाईंदो हलां बाक़ी इहा ख़ुशख़बरी ज़रूरत आहे इंशाअल्लाह ताला हिन साल जे आख़िर में या 2026 में पंहिंजी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे तरफ़ां ॾिनल नेमत अंसारी रेजिडेंसी में आउं दरोज़ हाउस तमीर करायां जबरदस्त उते इंशाअल्लाह ताला आउं दरोज़ हाउस में पंहिंजे सभिनी दोस्तनि लाइ हिकिड़ो गेस्ट रूम ज़रूरु ठाराईंदुसि जिते ही असां पंहिंजे सभई सरगर्मियूं इंशाअल्लाह जारी रखी सघंदासीं ऐं चैन जी सूरत में पंहिंजो पाण खे क़ाइमु रखी सघंदासीं उन खां पोइ असां अचूं था त मार्च में रमज़ान शरीफ़ अची वियो असां इहो कमु 400 राशन बैग खां शुरू कयो हिकिड़े ख़्याल जी सूरत में उन खां पोइ त मूं ॾिठो हाणे 24 सालगिरह असीं मल्हायूं पिया 4 फरवरी ते त उन खां पहिरीं जेको असां कमु शुरू कयो सो 400 राशन बैग सां शुरू कयो पर इहो कमु पियो ॾेई सघिया आहियूं असां पैसो ॾिनासीं वसो ॾिनासीं जॾहिं खां शुरू कयोसीं पर मूंखे यादि आहे त इहो राशन बैग ॾियण जो तसवर न हो पर जॾहिं पोइ डिजास्टर आयो त तव्हां ॾिठो त मुराद अली शाह वज़ीर आला सिंध में राशन बैग ॾियण जो ऐलान कयो काफ़ी तंज़ीमूं काफ़ी वेलफेयर ट्रस्ट इन राशन बैग ॾियण जे पुठियां पइजी वयूं असांखे सिर्फ़ु इन जो सोशल मीडिया ते शुरूआती इशू छॾणो हो तंहिं वक़्त में मूंखे यादि आहे जेके ॿारहं ते मोहतरमा हिकिड़ी आहे मदरुनिसा मेमन साहिबा टीचर उहा असांखे 10,000 रुपया हर साल रमज़ान जी मद में मोकिलींदी आहे त अहिड़ा 50,000 रुपया गॾु करे असां 50-60 माण्हुनि खे मुस्तफ़ीद करे सघियासीं पर जीअं त इन जी ज़रूरत तमामु घणी आहे उन खां पोइ वरी जीअं त असांजो इरादो हो रमज़ान शरीफ़ जे ईद खां पोइ हिकु ॿी इस्लाही फिल्म शुरू करण जो जंहिंखे किन मजबूर जे करे असां शुरू न करे सघियासीं असीं तव्हांखे ॿुधायूं था त इंशाअल्लाह ताला वरी हिन साल मार्च में बि इहो इमदाद जो सिलसिलो जारी आहे इहो इमदाद हिकिड़ो खुलियल ऑप्शन आहे शुरूआत खां वठी असां फोरम में तव्हांखे ॿुधाईंदा आया आहियूं
त अल्लाह ऐं रसूल खे शाहिद बणाए ही असां फोरम खोलियो आहे हिन में कंहिंजो रुपयो बि मेरो नथो थिए सहकारी आहे जो इहे चैन अॼुकल्ह क़ाइमु आहे असां ऐं तव्हां न सिर्फ़ु गॾु आहियूं पर हिकिड़े अज़म सां गॾु आहियूं हिकिड़नि मस्बत ऐं तामीरी ख़्वाबनि ऐं इरादनि सां गॾु आहियूं जंहिंमें पाण सभिनी खे इंशाअल्लाह ताला वधण जो मौक़ो मिलंदो हिकु दफ़ो वरी आउं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां सभिनी आयलनि जो हिकु मुख़्तसिर रिपोर्ट हुई ख़ासि करे असांजे अदबी दोस्तनि जो जेके ॾुखी सुखी वेल में पंहिंजे हिन शमा खे रोशन रखियो अचनि पूरी सिंध में रोशन रखियो अचनि साईं सिर्फ़ु त रोज़ इंटरनेशनल जी सुञाणप हालांकि साईं जे लाइ ख़ुदि असां आंदो आहे पहिरीं त तव्हांखे हार पाइणो आहे असांखे साईं अयाज़ साहिब पहिरीं साईं रफ़ी खे हार पायो तो काउंसलर आहिनि जी हा लाज़मी आहे साईं तव्हांजे गुंज में सिर्फ़ु काउंसलर अहम मौजूदु साईं जे न थियनि पर वर्कर हिकिड़ा सरगर्म वर्कर आहिनि उन खां पोइ साईं अयाज़ जद साहिब खे गुलनि जो हार पेश कंदो साईं सनाउल्ला मेमन साहिब साईं सनाउल्ला खे ॾिजो साईं जी हा त हाणे हिन मौक़े ते कमेंट जो ॻाल्हाइण दोस्तनि जो तमामु वॾो आहे टू द पॉइंट त आउं चाहींदुसि त छो त ही हिकिड़ी रोशनी जीअं शमा जलंदी आहे त उहा जलाइणी आहे त उन लिहाज़ ग़रीब आहियूं घरनि में जिन जा रिश्ता थियनि था उनजे असां जय नतीजा असांजी रवाज कयल आहे उनजे अलावा साईं वजह काफ़ी सारियूं हुकुम सारण कया आहे ऐं ॿिए साल मिलियो आहे शर्म जे अलावा असांजे इहो शहर जो काफ़ी वॾो हमेशह हूंदो आहे त आऊं साईं जो बिल्कुलु खुलियल ऑप्शन आहे त जेतिरो जहेज में जेतिरो मदद थी सघे साईं उन्हनि खे दर ताईं पहुचाईंदो आहे पाण मदद करे नियाणियुनि जे ठाहिण में पाण ذاتي तौर अॻिलो आहे पर चाहे थो त ॿिया बि हिन में हिसो वठनि त आऊं हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे दरमियान असांजा इंतिहाई क़ाबिल एतिराम मोहतरम भाउ साईं अब्दुल रज़ाक मेमन साहिब वेठल आहिनि पाण पंहिंजो सेक्रेटरी अदबी संगत साईं बशीर ख़्याल खत्री साहब त रोज़ जा रूहे रवान अदा बच्चन साहब साईं रफ़ीक साईं मुस्लिम जेके मौजूदनि अदा जी वक़ूर सभिनी खे अस्सलाम वॾी महिरबानी मुंहिंजे भाउ जी जो हिन दौर में जो शमा जेका टीम आहे उनखे बि जस छो त जेका बि तंज़ीम हूंदी आहे उनजे कामयाबी जो सहरो सॼी टीम ते हूंदो आहे क़ाइदाना सलाहियतूं हूंदियूं आहिनि जॾहिं अदबी संगत हुई त अदबी संगत जे दोस्तनि जे ख़िदमतगारनि जे मान में अजाणो आहे त उनजी ॿ मिंट ॻाल्हि कजे त जॾहिं पुराणो दौर हो जॾहिं असां सेक्रेटरी हुआसीं साईं मोहम्मद ख़ान मंगराड़ उन खां पोइ आम त तंहिं वक़्तु बि साईं जुनेद अकबर शाह या ॿिया जेके दोस्त आहे उनजो न सिर्फ़ु वोट असां सां गॾु हो पर उठी छपरण वारो अंदाज़ साईं पीर बहादुर वारा पीर सरंदी साहिबान सभु तॾहिं उहो असांजो सफ़र हली सघियो हुन माण्हू वांगुरु न त वर्ल्ड कप विनी कयो ऐं जे छका चौका आयासीं न क़ाइदाना सलाहियतूं हूंदियूं आहिनि पर टीम जो उन में वॾो अमल दफ़र हूंदो आहे ऐं ॻाल्हि कंदा हुआसीं पीर सरंदी स्कूल में 27-28 साल रहियसि त उते अलाह साईं जी कुदरत हुई ऐं पंहिंजी महिनत कई पर जेकॾहिं पीर साहिबनि जो तावन न हुजे हा हिते साईं पीर ग़ुलाम सुभाणी वेठल आहे पर आउं पर पुठि ॻाल्हि कंदो आहियां सभु दोस्त शायदि आहिनि त उहे सभु पीर साहिब जेके हुआ उनजो पूरो तावन हो जॾहिं जो हेॾो अरसो आऊं उते कढी वियुसि अलहमदिल्ला अदबी संगत जी तारीख़ जेका बि आहे शुरूआत खां थी उन में असांजे वटियारनि जो करो मथे आहे अलहमदिल्ला हाणे अदबी संगत ते त ज़िम्मेवारी आहे शाइरीअ जे रस्ते नस्र जे रस्ते मुआशिरे में अवेयरनेस ॾियणु नौजवाननि खे अवेयरनेस ॾियणु पर बहरहाल असांजी अवेयरनेस काफ़ी तव्हां ॾिसंदो त उनजो मुज़ाहमती किरदारु रहियो ऐं असांजे रियासत खे उहे हिकिड़ा अहिड़ा ग़लति कम करणा हुआ जंहिंजे करे पोइते हटूं अॼुकल्ह पोइते न पियो हटिजे जो अॼुकल्ह हर तंज़ीम इंतिशार जो शिकार आहे उहा ॿधी न आहे त अदबी संगत मटियारी जी शाख हर वक़्तु मथां ई रही मर्कज़ में उन में जॾहिं मूंखां अॻे सेक्रेटरी साहिबु हुआ तॾहिं बि पंहिंजो मुतहद बि रही ऐं मुतहरिक बि रही उन खां पोइ वरी आउं जॾहिं आयुसि तॾहिं बि अलहमदिल्ला असांजूं रिपोर्टूं तॾहिं सोशल मीडिया कान हुई असांजूं रिपोर्टूं कराची रेडियो ते ऑल इंडिया रेडियो ते ऐं ॿियनि अदा मक़सूद वेठो आहे असांजो पुराणो साथी त उहे ईंदियूं हुयूं उन खां पोइ मुतहरिक बि आहे ऐं पूरी सिंध में जेके मुतहरिक शाखूं 4-5 जेके आहिनि उनमें असांजे मटियारनि जो मान वठे उन में क्रेडिट सॼो
साईं बशीर खे त ॿाहिरि वञे थो पर पूरी टीम खे वञे थो छो जो पूरी टीम जे तावन खां सवाइ हलणु मुश्किल हूंदो आहे बाक़ी ही जेके लफ़्ज़नि जा नज़राना आहिनि या ही गुल आहिनि ख़ुलूस आहिनि मोहबतूं आहिनि ऐं हमेशह ही अहिड़ा माण्हू साम्हूं वेठा आहिनि जेके एतिरी ऐं चवंदा मुंहिंजी एतिरी तारीफ़ कंदा आहिनि मुंहिंजा त एतिरा महिरबान आहिनि जो आऊं त उहो ई विझंदो आहियां त आऊं उन लाइक़ी कोन आहियां शायदि हिननि जी नज़र सुठी आहे ऐं हिननि जो हिकिड़ो हौसलो आहे ऐं हिकिड़ी ॻाल्हि रुॻो चई ऐं पंहिंजो तकरीर ख़तमु कंदुसि जेके नौजवान वेठा आहियो महिरबानी करे के अहिड़ी बशीर उस्ताद आहे हुनजी न्याणी कोन्हे ग्रेड में ॿधी साईं रफ़ीक उस्ताद आहे संदसि जेसि थी आहिनि ॿ न्याणी त इहो असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे न न्याणियुनि खे पढ़ायो न्याणियुनि सां प्यारु करियो घर वारनि सां प्यारु करियो माण्हुनि लाइ आसानियूं पैदा करियो किथे पोइ कंडो ॾिसो तव्हां थोरो अॻिते विया लियायो वापसि मोटो उहो कंडो हटाए छॾियो भले उन कंडे तां को बागड़ी कोॾी लॻे किरी पए ज़हन में इहो रखो थो किरे न उहो बची वञे ही समाजी कम जेके हूंदा आहिनि ज्यादा बचियल ॻाल्हि कई राशन जी या मिसाल अदा ॻाल्हि कई ॾाजे जी या मिसाल मदरसा हलाइणु इस्लाह मुआशरा जा कम ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं ॾुखिया कम हमेशह अलाह साईं पंहिंजे पसंदीदा पाननि खां वठंदो वाह तमामु बहितर साईं तमामु सुठो साईं जिन न सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि पर अमली तौरु मुतहरिक आहिनि ऐं हमेशह साईं जिन चवंदा आहिनि त हिकिड़ा जेके गोहर मोती लफ़्ज़ आहिनि से माण्हू कापी कनि था उन्हनि खे यानी ट्रायल कनि था पर आउं साईं जिन खे ॿुधाईंदो हलां त साईं बिल्कुलु तव्हां मां असां मां ॿियनि मां दोस्त सिखंदा हूंदा अॻिते वधंदा हूंदा सुठी ॻाल्हि आहे पर कंहिं बि दोस्त खे को नाज़ न आहे पंहिंजे इन शइ ते को बि नाज़ न आहे इन जे करे जो असांजो ही सफ़र आहे जेको आहे ई ॿियनि खे असां वटि मौजूदु साफ़ी बिरादरी इंताई सरगर्म जो सिंध जा मोती जे CEO ऐं असां वटि कुर्ब करे एज़ाज़ी महिमान तौरु शरीक महफ़िल जनाब इमरान अली मेमन साहब खे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे द रोज़ इंटरनेशनल ज़ाहिर आहे मूंखे एतिरो त वक़्तु मटियारी में न आहे थो पंहिंजे प्रोग्राम खां त ॾिठो हुजे पर जेतिरो बि ॾिठो आहे त आउं सम्झां थो त हिकिड़ी वाहिद इहा तंज़ीम आहे जेका वाक़ई कम बि करे पई ऐं नौजवाननि में उत्साह बि पैदा करे पई अच्छा हिन मौक़े ते मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो नंढिड़ो ई पैगाम हूंदो सभिनी दोस्तनि लाइ या जेके बि असांजा नौजवान वेठल आहिनि या मटियारी वासनि लाइ ऐं हमेशह अवामी इशूज़ ते तमामु घणो ॻाल्हाईंदो आहियां तमामु घणो कोशिशि हूंदी आहे त अवामी इशूज़ खे हल करण में भले हल नथा थियनि पर पोइ बि आवाज़ु उथारिजे इन सां फ़ाइदो त ख़ैर घटि थो थिए नुक़सान ई थिए थो ख़ासि करे मूंखे पाण खे पर अवाम में थोरी घणी जेका जागरता अचे थी त साम्हूं वारे खे जॾहिं उहो ॾिसे थो त भई अवाम लाइ कुझु ॻाल्हाए पियो त उन साम्हूं वारे खे बि कुझु हिते न मूंखे बि ॻाल्हाइणु खपे हमेशह चवंदा आहिनि त जेके ग़लति खे तव्हां ग़लति चओ जे ग़लति नथा चई सघो त ग़लति लिखो ग़लति नथा लिखी सघो त घटि में घटि दिलि में त सोचो त हा यार ही ग़लति थिए पियो पर द रोज़ इंटरनेशनल माशा तमामु सुठी ऑर्गनाइज़ेशन आहे अलाह साईं हिनखे अञा बि तरक़ी ॾे ऐं सम्झां थो त हिन में हिकिड़ी शइ जी कमी मूंखे केॾी केॾी महिल नज़र ईंदी आहे त जेका गर्ल्स असांजियूं आहिनि या जेके असांजियूं अदड़ियूं आहिनि उन्हनि जो को न को हिन में कंट्रीब्यूशन हुजणु खपे ऐं सम्झां थो इन सां जेके बि शागिर्दियाणियूं आहिनि असांजी ईंदड़ नसल जूं उन्हनि ते सम्झां थो तमामु घणो असरु पवंदो बाक़ी दोस्तनि खे इहो ई अर्ज़ु आहे त थोरे अवामी इशूज़ खे बि हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए हाईलाइट कंदा कनि महिरबानी वॾी महिरबानी साईं इमरान साहब तव्हां वाक़ई जेको पंहिंजे जज़्बनि जी साबिया ऐं जज़्बनि जो मुज़ाहिरो कयो असांजी बिल्कुलु इहा कोशिशि आहे त कंहिं तरह सां तव्हांजी माना मददगार थी सघूं ऐं इन कम में अॻिते वधी सघूं छो त हिकिड़े ई पाण सम्झो त सफ़र जा आदी आहियूं त इन हवाले सां जीअं हिते सिर्फ़ु अदबी दोस्त शरीक न आहिनि या दरोज़ जा मेंबर शरीक न आहिनि पर काफ़ी मूं अर्ज़ु कयो त हिते असांजो बैंकर दोस्त सजाद साहिबु आहे ख़ासि करे ऐं खेसि वरी तकलीफ़ वठी आया आहिनि खां ॻाल्हाईंदासीं त साईं छो त पाण मूं अर्ज़ु कयो न त का फ़र्द न आहिनि पर हिकिड़ो इदारो आहे त अहिड़नि दोस्तनि मां सिखणु ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो हुजे सिखणु घुरिजे त असांजी गुज़ारिश आहे पंहिंजे दोस्त सौराब ख़ान बाटी खे जेको ॿ ॿार एसोसिएशन हलाए पियो तमामु सरगर्म रहे पियो पंहिंजी ड्यूटी बि करे पियो ईमानदारी सां पर जेको सो इल्मी अदबी सरगर्मियुनि में अॻिरो रहणु शिरकत करणु इहा बि हिकिड़ी मूं पहिरीं अर्ज़ु कयो क़ुर्बानी ॻाल्हि हूंदी आहे खेसि जस पेश कंदुसि ऐं अॼु जेके असांजा औलाद आहे उहे पाण में अञा एॾो कोन था ठहनि ॿाहिरनि में अञा मोहबत तव्हांखे मिली वेंदी पर हुनजे सोटनि में एॾी मोहबत कान हूंदी सो इन नुक़्ते खे ॾिसी उहा मूं तंज़ीम ठाही ऐं
मुंहिंजा 2 भाउ आहे ॿई महिल पहिरियों गानो आहे किरदार हुआ हुननि जा हुननि हिक ॿिए खे गुरदो ॾिनो ॿिए हिकिड़े भाउ जिगर ॾिनो ॿिए भाउ खे पोइ अहिड़ा वाकिया ॾिसी ऐं इनशाला प्रोग्राम कंदो रहे हूंदा 2 भाउ वरी गॾु बहरहाल अॼु जेको दोस्त टुटिजिया आहिनि सभिनी जा मुबारकबाद ॾियां थो असांजा सिंधी अदबी संगत जा दोस्त ऐं साईं जसन जी रिमांड में दोस्त रिमांड में आधारो ॾिनो आहे माण्हू सपना सुठा फकी सपना अचे के माण्हू अचे अचे ख़ुदा जी महिरबानी सभिनी दोस्त माशाल्लाह तमामु बहितर हाणे जीअं त मूं गुज़ारिश कई त जन दोस्तनि खे ॻाल्हाइण जी असां वटि साफ़ ई दोस्त कुझु नौजवान मौजूदु आहिनि जेकॾहिं ॻाल्हाइण चाहिनि त असांजी बिल्कुलु इजाज़त आहे दावत आहे माशूक भॻवान जेको अञा तमामु घणो मसरूफ़ आहे पंहिंजे फन जी दुनिया में ऐं उन खां गॾु असां सां साथ ॾियण में ख़ासि करे महफ़िल जी रौनक मंझण में त ताड़ी जे गूंज में आजा कंदा माशूक भॻवान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं सिंधी अदबी संगत जे सभिनी नवेल आयल चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद साईं बचल खे जस्त हुजे अहिड़ा प्रोग्राम साईं कंदो रहंदो आहे ऐं असांखे मौक़ो ॾींदो आहे त असीं ॻाल्हायूं ऐं मौक़े जो फ़ाइदो इहो वठंदुसि त साईं जिन खे अर्ज़ु कंदुसि साईं तव्हां सवेल रोलान विसारे छॾियो साईं हिकिड़ी फिल्म ठाहे रहियो आहे नई इनशाला हाणे हिन ई साल में इनकलाब जे नाले सां साईं लिखी आहे ऐं उहा इनशाला तव्हांजे अॻियां पेश थींदी पहिरीं जेका फिल्म हुई पाप पेट ऐं प्यार जंहिंमें साईं मूंखे हीरो कयो ऐं जेका हाणे जेका फिल्म साईं ठाहे पियो उहा मूंखे डबल ज़िम्मेदारी पियो ॾिए त उहा डायरेक्शन मां कयां तो इनशाला तव्हांखे उहा वणंदी ॿी ख़ुशख़बरी ॾियां मुंहिंजे लाइ आहे तव्हांजे लाइ बूंदी छुजाऊं मटियारी जो आहियां हैदराबाद में ॾों फेस्टिवल लिटरेचर फेस्टिवल थी वियो आहे सिंध म्यूज़ियम में उन में मुंहिंजी लिखियल ऐं डायरेक्शन में ऐं एक्टिंग में प्लस फिल्म शॉर्ट फिल्म सिंध नीड्स वाटर उहा हलाईंदा उनजी स्क्रीनिंग कंदा उहा फिल्म जो करे पंहिंजे ज़ाती अकाउंट ते कोई न आहे बि त साईं छो त मूं अर्ज़ु कयो त हिकिड़े इदारे में कमु कनि था KTN ते मुड़ुसु माण्हू ड्रामो हींअर पाण कनि पिया तक़रीबन मिलियंस में माना उनखे माण्हू लाइक कनि पिया कमेंट कनि पिया ऐं व्यूज़ में अचनि पिया त असांजो नौजवान मटियारी जो नौजवान एतिरो ई माना सॼी दुनिया में ईअं पखिड़िजी वञे त असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे हाणे असां वटि ॿिया त केतिरा ई नौजवान मौजूदु आहिनि पर शाइनिंग जेका तनज़ीम आहे सा वाक़िफ़ कमु करे पई असां हुनजे लाइक़ु न आहियूं मट बि न आहियूं छो त हीअ नौजवान आहिनि नऊं रत आहिनि नऊं जज़्बो आहिनि त ज़रूरु हिननि जा जेके त नवां ख़्याल हूंदा तव्हां हसैन सां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ख़्यालनि सां नवाज़ियो पहिरीं त हिते वेठल सभिनी मौज़ूज़ीन खे अस्सलाम वालेकुम मुंहिंजो ॻाल्हाइण एतिरे एक्सपीरियंस जे साम्हूं जिते सभई तजुर्बेकार वेठल आहिनि अजायो ईंदो जहिड़ो को ॿोड़ावेण थींदो पर आउं सिर्फ़ु चंद लफ़्ज़ चवंदुसि जीअं भाई इमरान चयो त आउं हिकिड़ी हुनजी पॉइंट ऑफ व्यू खे वठंदुसि त असांजे वाक़ई मटियारी में अञा उन एनवायरमेंट जी कमी आहे जिते गर्ल्स खे ओपन करे या गर्ल्स खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो वञे उन खां अलावा ॿियो त असांजे मटियारी में जीअं साईं जिन ॿुधायो त इज्तमाही शादियूं ॿियनि हंधि थियनि पियूं अहिड़ा इलाही फेस्टिवल आहिनि जेके ॿियनि हंधि थियनि पिया पर मटियारी में कोन आहिनि जिन में लिटरेचर फेस्टिवल वॾो मिसाल आहे हैदराबाद थी सघे थो त मटियारी छो न ऐं अहिड़ा सेमिनार बि असां ॾिना आहिनि पोइ शायदि जीअं अवामी मसइलनि में हिते पब्लिकली को ऑडिटोरियम कोन्हे जिते केरु करे सघे या थोरा प्लेटफॉर्म्स कोन्हनि या केरु अचण लाइ तयारु कोन्हे या असांजी उहा अवेयरनेस कोन्हे त इन्हनि शइ महसूस करियां पियो त असांजो डिप्टी कमिश्नर साहिबु इन्हनि ॻाल्हियुनि जी कमी खे पूरो करे पियो एक्सपो सेंटर वग़ैरह या फेस्टिवल लॻाइण या जीअं मैंगो फेस्टिवल वग़ैरह हर तरह जी माना कोशिशि करे पियो आहे मुंहिंजा मुतालबात वाक़ई लिख जी सूरत में ऐं हीअ पंहिंजे आवाज़ जी सूरत में उन्हनि ताईं पहुचंदा त इहो अञा वसी मैदान ठहंदो छो त मटियारी हिकिड़ो ज़िलो आहे भले उहो ज़ाहिरी तरह तइमीर थियल न हुजे पर ज़हनी तरह दिमाग़ी तरह तइमीर थियल आहे अल्हम्दुलिल्लाह असां सियासी वर्क तरफ़ आहे पर खेसि शाबस हुजे त असांजे समाजी प्रोग्रामनि में असां सां साथ ॾींदो हुजे ऐं को फ़र्क़ु कोन रखंदा आहिनि महिमाननि वग़ैरह में मौजूदगीअ जो ऐं को माना सियासी फ़र्क़ु न रखंदा आहिनि त इहा सोच असांखे खैर वणंदी आहे त असां जिन दोस्तनि ॻाल्हायो कुझु मोबाइलनि ते ऐं ॾिठो आहे त मटियार में असांजा सभु माण्हू जहिड़ा सुतल आहिनि सियासी समाजी मज़हबी या बिरादरी लेवल ते जेके बि असांजूं तंज़ीमूं ठहियल आहिनि उहो रुॻो पंहिंजा फ़ोटू कढाइण में ऐं ॻाल्हाइण में मसरूफ़ में अमली ज़िंदगी में अमली कम में को बि अॻियां कोन थो अचे त असांजे माशाल्लाह हर ज़ात जा माण्हू हिते वेठल आहिनि ऐं शइ जेको न अमली तौरु अॻियां आणे सघूं कहिड़े बि सब्जेक्ट में त अलाह जेको न आउं सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त असां सभु गॾिजी ऐं जंहिं तंज़ीम ते हुजे पार्टी में हुजे त उहो जेको ॿियनि साथ ॾी ऐं असांखे ॿई ख़िदमत करे मटियारी मान महिरबानी साईं हाणे आउं मुख़्तसिर किताब लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे इंतिहाई मोतबर साईं बेसिकली दंत फर्स्ट जे आफ़ी थी उन खां पोइ जेके एक्टिविटीज़ थियूं
ये ॿिए मरहले में हुन खां पहिरीं पाण जेको सो असीं स्कूल में पढ़ंदा हुआसीं पाण रूहानी तलबा जमात सां जुड़ियल हुआ संत पत जी ऑफिस जेका पूरी बाडी पहिरियों कसमनामो साईं जलाल साहिब बंगलो जेको बाज़ार में पुराणी हुन जी जेका हुनजी बिल्डिंग हुन में थियो त उहे सभु शयूं यादि हूंदियूं आहिनि कॾहिं मायूसीअ जो दौरो पवंदो आहे त जिन माण्हुनि जूं जेको सरगर्मियूं यादि करे वरी हुन मां पाण खे कढिबो आहे हुन में सरफ़ ॾिसण वेंदो हिते मैशूर बि वेठो आहे जेको माना आर्ट्स जे हवाले सां तमामु घणो जेको सो एक्टिव आहे हाणे मटियारे जी माना शनाख्त में चङो नालो अची चुको आहे ठीकु आहे साईं अब्दुल रज़ाक जेको आहे सो हाणे सीनियर उस्ताद पंहिंजी जॻह ते पर हींअर जेके कंपेयरिंग जे हवाले सां उन में बि जेके आहिनि संदन वॾियूं जेको सो ख़िदमतूं आहिनि नुमाइंदो मतिलबु हिकिड़े फील्ड जो अदा सनाउल्ला जेको आहे सो पंहिंजी जॻह ते जेको सो पाकिस्तान आपका जा अॻुवाण बि आहिनि पर हिन जमायत जा जेको तमामु घणा जेके माना पंहिंजे हिसाब सां समाज में बाक़ी जीअं मुंहिंजे ख़्याल में सदन तक़ीर कारी नियाणियुनि जा फ़र्ज़ ताणनि जे हवाले सां इहे सदन दिली ख़्वाहिशूं आहिनि जेके अचनि थियूं ऐं अहिड़ा माण्हू मुसबत किरदार जेके आहिनि से असांजी ज़रूरत आहिनि ठीकु आहे अदबी हवाले सां साईं जुनेद अकबर शाह असांजो जेको साईं में ज़िक्र कयो साईं मोहम्मद ख़ान हूंदो हो सेक्रेटरी वरी साईं थिया तिन तौर ॾींहंनि खां वठी जेको अदबी संगत सां गॾु आहिनि पाण बल्कि जेका कास हूंदी हुई काम कास्ट खां पहिरीं काम हूंदी उन में बि असांजा जेके से माना उत्साहींदड़ माना किरदार तौर जेको असांखे हमेशह करण जी कोशिशि कुझु न कुझु पाण लिखी बीहंदा आहियूं साईंअ सां त असांखे जेको तमामु जेको सो वॾो जेको हाणे इहे हिन नंढे जेको सो हिकिड़े कमरे में ॾिसो वञे त असांजे मटियारी जी हिकिड़ी खिली मतिलबु मूंखे साईं लाइ इशारो करे साईं ॾिसो आयो असल मटियारी जा पाण मटियारी में थोरे वक़्त खां जेको रहनि पिया पर मटियारी खे जीअं माना हाईलाइट कंदो मटियारी मसइलनि खे त इहो बि हिकिड़ो माना रिकॉर्ड आहे माना हिकिड़ो बाक़ाइदे मज़मून त साईं ते माना लिखणु घुरिजे त साईं कीअं जेको करे थो ऐं कीअं हाणे इन इहे सभु शयूं जेॾी महिल घटिजनि थियूं न त इन जो को न को फ्रूट जेको आहे हासिलु थिए थो कंहिं बि अॻ में माण्हू हूंदा हुआ जेके माना मथुरो थींदो अदा पोइ हाणे दिलि जी ॻाल्हि दिलि में रखी धक खाई वेंदो हो माण्हू पर हाणे छा थियो कंहिं हिसाब जेको सो माना भई यार मूंखां हीउ मसइलो आहे सभु जेको सो दोस्त जेके आहिनि यार हिन मसइलो हल थियणु थो साईं सां जेको रुगो हिकिड़ी बेवाजिबी थी वियो हिकिड़े ऑफिसर जेको करे छॾियो ट्रांसफर साईं बशीर साईं कीअं मसइलो थियो जेको सभु मुख़्तलिफ़ जेको सो हवालनि सां गॾु थी माण्हू उहो नेठुनि ऑफिसर खे पोयां पेर करणा पिया ठीकु आहे सो बेसिकली समाज जे जेको सो सुठनि फर्दनि जो इहो कमु आहे त हिक ॿिए जी जेको सो हिमत अफ़ज़ाई कजे हिक ॿिए जो ॿाह ॿेली थिजे ऐं हिननि दोस्तनि खे बि जेको मुबारक ॾिया थो जेके असांजे उहिदेदार चूंडिजी आया आहिनि साईं महमद बच्चन खे जेको मुबारक ॾिया थो जेको अहिड़नि मौक़नि ते हमेशह अॻराई करे ॾींदो आहे ऐं असांजी दुआऊं हमेशह सां करे बाक़ी अमली तौर ते कॾहिं महिरबानी साईं तमामु घणी महिरबानी मक़सूद साहिब जेका ॻाल्हि कई उत्साह ऐं सिखण जी सा बेसिकली ॾिसिजे त असां ख़ुदि ई मक़सूद साहिब जो नालो पढ़ी सिखियासीं ऐं अॻिते वधियासीं ऐं सच पुछो त कुन मां निकिरण जी ॻाल्हि असांखे ज़रूरत आहे जो कुन में असीं फैल आहियूं बेसिकली जेका असांजी ॻाल्हि कई जीअं उत्साह जे लाइ ही महफ़िलूं जोड़ियूं था ही अवां दोस्तनि जो माना असांखे सहारो आहे जो वरी निकिरियो निर्वार थींदा न त कुन में ई पिया आहियूं ॻाल्हि ॿोल कई ॾिठो वञे त असांजे शहर में मटियारी शहर में अलाए केतिरियूं तनज़ीमूं आहिनि पोइ चाहे उहे सियासी हुजनि समाजी हुजनि मज़हबी हुजनि ज़रूरत सिर्फ़ु इन ॻाल्हि जी आहे त आउं जेकॾहिं सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी थियो आहियां त आउं ख़ुशि न थियां त को मूंखे हिकिड़ो सेक्रेटरीशिप जो उहिदो मिली वियो आहे हाणे आउं हिकिड़ो वॾो माण्हू थी वियो आहियां सिंधी अदबी लॾे में घर वञी सुम्ही रहां न उहिदो मिलियो आहे त उन ज़िम्मेवारियूं बि त आहिनि न उहे निभाईंदो केरु उहो निभाईंदो सेक्रेटरी जेके उन मथां लागू आहिनि जे निभायईं त सॼो साल अदब असांजे हिन शहर में बि परवान चढ़ंदो त असांजे हिन शहर जो अदबी नालो ॿिए पासे बि गूंजंदो रहंदो बिल्कुलु जिते बि दावत मिले उते वञिणो पवंदो ज़ाहिर आहे ख़र्च त करिणो पवंदो फी त कंहिं मेंबर जी आहे कोन
ऐं 6, 7, 8, 10, 11 ॼणा शहर जा टोटल कुल मिलाए खणी 15 ॼणा हुजूं अदबी लॾे में, फी त आहे कोन। ऐं जेकॾहिं गॾिजाणी थी थिए उन में बि सभु को पंहिंजे खीसे मां बाबा अॼु अदा बचल ख़र्चु करे छॾियो, अॼु अब्दुल खे करे छॾियो, अॼु रफ़ी खे करे छॾियो, ईअं बि सिस्टम हले। ऐं उन में वरी जेकॾहिं दावत मिले पने आकुल जी गॾिजाणीअ जी, त हाणे पने आकुल जो ख़र्चु करणो, जेकॾहिं 5 ॼणा गॾिजी गाॾीअ में वञूं त पोइ 2000 रुपए हिकिड़े जो ईंदो न। इहे सभु बर्दाश्त करणा पवनि था, टाइम ॾियणो पवे थो, घर जे टाइम खे महदूद करणो पवे थो, तॾहिं वञी असां पंहिंजे हिन उहिदे जो भरम रखी सघूं था। जे न त पोइ हिन उहिदे वठण जी का ज़रूरत ई कान्हे। आम माण्हू सुठो आहे, ॾाढो भलो आहे, जंहिं ते का ज़िमेवारी न आहे ऐं उहो ज़िमेवारी पूरी करण जो हक़ बजानिब बि न आहे। उहो आम माण्हू वांगुरु हले पियो, खाए पियो, पी पियो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। हाणे लाभाइतो हुजे या लाभाइतो हुजे, पर जे उहिदो वठिजे त कमु कजे। ऐं मूं वटि रुॻो इहा हिकिड़ी तंज़ीम अदबी संगत कान्हे, मूं वटि इन जाइ मीलाद मुश्तो ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका उहा कतई डिस्टर्ब कान थी आहे। मुंहिंजो जेकॾहिं अदबी पासे अचण सां कतई डिस्टर्ब कान थी आहे। उहे ई साॻिया प्रोग्राम आहिनि, उहे ई साॻियूं महफ़िलूं आहिनि, पंहिंजी जाइ ते मुनक़िद थींदियूं रहनि थियूं। साॻी जाइ ते मूं वटि पेटियल बि आहे। मुंहिंजी जिन बि उस्तादनि जी ज़िमेवारी आहे, को बि उस्ताद डिस्टर्ब कोन्हे, त ज़िमेवारी कोन्हे। घर में वेही कबो छा? आउं न के वांदो हूंदो आहियां, घर में वेठो हूंदो आहियां, सोचींदो आहियां त पाण हिन में बि न को प्रोग्राम किथे हुजे त माण्हू वञी होॾे उन प्रोग्राम खे टाइम ॾे हा ऐं पंहिंजे इल्म खे बि वधाए हा। हींअर असांजे बॉइज़ स्कूलनि में फीमेल टीचर्स रखिया विया आहिनि, हिते ई शुरूआत थी चुकी आहे। त आउं पाण गुज़ारिश कंदुसि त असांजे हेतिरा वेठा आहियो शहर जा, जेकॾहिं कंहिं अधीअ खे, कंहिं अम्मा खे, कंहिं मुंहिंजी न्याणीअ खे अदब जो शौक़ु आहे, उहा अची भला न थी सघे, त उन लाइ इहा अपॉर्चुनिटी आहे त उहो घरां पंहिंजो गज़ल, पंहिंजो नज़म, पंहिंजो नसर, पंहिंजो मज़मून लिखी मोकिले, उन जे नाले सां असीं पंहिंजी गॾिजाणी में पढ़ी उन खे दादसी ॾींदासीं। ऐं थी सघे थो त अॻिते हली उहा असांजा सहकार में जेके वॾनि प्रोग्रामनि में अची वञे, जिते असांजूं मर्कज़ में फीमेल औरतूं आहिनि, त ऐं ॿियनि पासे यूनिटनि में औरतूं आहिनि, उहे मदऊ कयूं था, उहे अचनि थियूं। जीअं अदा बचल जो प्रोग्राम थींदो आहे त उन में औरतूं बि ईंदियूं आहिनि, त पोइ अहिड़े के प्रोग्राम में हुनखे मदऊ करे थी औरतुनि सां गॾु विहारे, उन्हनि जो हिजाब बि टोड़ियूं, उन्हनि जे ज़हनी जेका लीको निकितल आहे उन लीके खे बि थोरो असीं रबड़ वांगुरु वेकिरो करे सघूं। त असां इहो ज़रूरु चाहींदासीं। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे साईं वारी ॻाल्हि सभु सुठा इन ई करे पिया आहिनि जो केर बि ज़िमेवारी महसूसु नथो करे। ऐं जेकॾहिं कंहिं तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी आहियां त आउं छा कयो आहे, मूं छा कयो आहे, जनरल सेक्रेटरी जे उहिदे जो भरम रखियो आहे, माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, या जेको मूं ते ज़िमेवारी रखी वई आहे करणु, माण्हुनि में जागरता पैदा करणु, माण्हुनि में शऊर ॾियणु तंज़ीमुनि जो कमु आहे, तंज़ीमी उहिदेदारनि जो कमु आहे। जे न त उहो तंज़ीम त आहे ई कोन, उनजो जेकॾहिं को असांखे अमल ॾिसण में न अचे, सिर्फ़ु तव्हांखे 3 या 4 तंज़ीमुनि जो मटियारी में अमल दख़ल नज़र ईंदो, एक्टिविटीज़ नज़र ईंदियूं, जिन मां द रोज़ आहे, तव्हांजी दी शाइनिंग आहे जेका ओचितो को प्रोग्राम करे बि जॾहिं साल में 2-4 प्रोग्राम कयो था, ऐं ॿी सिंधी अदबी संगत आहे जेका पंहिंजो वक़्तु सिर्फ़ु 15 रोज़ा प्रोग्राम करे थो, बाक़ी कहिड़ी तंज़ीम आहे जेका कमु करे थी। मूंखे ॿुधायो साईं अब्दुल रज़ाक वारी ॻाल्हि, 300 तंज़ीमूं असांजे हिन शहर जूं रजिस्टर आहिनि। साईं किथे आहिनि 300 तंज़ीमूं? उहे सभु जेकॾहिं कमु कनि त उहो माण्हू छो तलबो थी पवंदा, छो सुम्हंदा? असीं रुॻो उहिदो वठी ऐं पाण खे सदर सॾाए घर सुता पिया हूंदासीं, वाह वाह, वरी 3 सालनि खां पोइ नओं सदर थियणो आहे, पोइ वरी अची मिनतूं कंदासीं, मेड़ियूं कंदासीं। इहा कंहिं बि क़िस्म जी सदारत हुनखे त हासिलु कान थी, ॿियूं हुन ते ॾोह नाज़ुल थी वियो। दादा तो ते ज़िमेवारी समाजी तौर ते रखी वई हुई, उन जे अदा करण में तो कोताही कई आहे, इहो तुंहिंजो ॾुआरी। अलाह जा 2 हक़ आहिनि इंसाननि ते, हिकिड़ा संद जो ज़ाती हक़, हुकूकुल्लाह जेके असीं चऊं था, ॿिया हुकूकुल इबाद, अलाह जे हक़नि खे छॾे करे, नमाज़, रोज़ो, सलात, ज़कात, इन्हनि खे छॾे करे बाक़ी सभु कम हुकूकुल इबाद में था अचनि।
ख़िदमत ख़ल्क़ में था अचनि, असां उन में ज़ीरो आहियूं। जेसिताईं उन में पाण खे इन न कंदासीं तेसिताईं असां कॾहिं बि कामयाबु कोन थींदासीं। त मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेके बि तंज़ीमूं आहिनि, जेके बि असीं अॻुवान आहियूं, जिन जिन तंज़ीमुनि जा उहिदेदार आहियूं, असांखे पंहिंजे उहिदनि जे साईं मुंहिंजा थी विया असांजा मोहतरम उस्ताद नसीर नवीस शाइर ऐं मुक़रर मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवान साईं बशीर अहमद ख़याल खत्री साहिबु, जिन ज़िम्मेवारियुनि जो ऐं फ़र्ज़नि जी पाण ॻाल्हि कयाऊं ऐं उन्हनि जे निबाह जी जेका ॻाल्हि कयाऊं, उहा ई शइ आहे जेका साईं जिन खे हेसि ताईं खणी आई आहे ऐं उन मां ई अॻियां ॿियनि खे वधण जो मौक़ो मिलियो आहे। साईं जेके फ़र्ज़ निभाइनि था, जेके ज़िम्मेवारियूं निभाइनि था, त ॿियनि दोस्तनि खे गॾु थियण जो कोई मौक़ो मिले थो जॾहिं पाण अॻियां अॻुवाणी कनि था, जंहिंजो साईं अब्दुल रज़ाक मेमन ज़िक्र कयो क़ाइदाना सलाहियतुनि जो, से माशाअल्लाह साईं जिन में आहिनि। ॿी ॻाल्हि जेका साईं सहकार जी कई त माशाअल्लाह हिते कंहिं बि दोस्त जे अलॻि नाले वठण जी ज़रूरत न आहे। हिते जेके बि दोस्त शरीक थिया आहिनि से सभु असांजा सहकारी आहिनि, मुख़्तलिफ़ तरह सां माली तौर ते, जानी तौर ते, ज़हनी तौर ते, वक़्ती तौर ते, सहाफ़ती तौर ते, हू हर लिहाज़ खां असां सां गॾु आहिनि ऐं असां सां कंट्रीब्यूट कंदा रहंदा आहिनि। मूं इहो अर्ज़ु कयो त हीउ तव्हांजे पूरी माज़ीअ जे ताउन सहकार ऐं साथ जो नतीजो आहे जो अॼु बि हीअ कड़ी पाण हिकिड़े नंढड़े आजियाणे जे नाले में जोड़ी आहे। हालांकि इहो सिर्फ़ु को आजियाणे जो बहानो आहे, पर बेसिकली जेका अॻिते ख़ातिर तवाज़ा जो बंदोबस्तु सभिनी दोस्तनि लाइ कयो वियो आहे, त महिरबानी करे इहे ॿ अर्ज़ु कंदासीं त जेके बि दोस्त वेठल आहिनि इहे असांजा मुकमिल सहकारी ऐं साथ जे बुनियाद सां गॾु हलंदा रहिया आहिनि। तंहिं करे वञी असां हिन वक़्तु बि 4 फ़रवरी ते अलहमदुलिल्लाह प्रोग्राम जो आगाज़ करे रहिया आहियूं, सालियाने फंक्शन जो, जंहिंमें असां ही बाक़ाइदा नओं कार्ड बि छपाए चुका आहियूं 24 सालगिरह जो, छो त अलहमदुलिल्लाह हिन पूरी तंज़ीम खे 24 साल मुकमल थी चुका, जंहिंमें 25 साल में दाख़िल थी चुका आहियूं जनवरी खां वठी। त उन में सिलसिलो साईं बहाउद्दीन सरहंदी साहिब जे मस्कन खां शुरू थियो 2001 में। मूंखे यादि आहे अॼु कुझु असांजा दोस्त उन में अॼु मौजूदु न आहिनि, जंहिंमें साईं मिठू ख़ान ॾाहिरी साहिब खे यादि कयां थो ऐं उन खां पोइ असांजो साईं अब्दुल हकीम शाह साहिबु आहे, उहे असां सां गॾु हुते महफ़िल में शरीक हुआ, या मोहम्मद परियल साहिबु असांजो सीनियर ऐं सरबराह ऐं बुनियादी ऐं सीनियर मेंबर तौरु असां सां गॾु रहियो, त उहे अॼु असां सां गॾु न आहिनि, असांखे बि हलणो आहे। त गुज़ारिश कईसीं त जीअं साईं ॻाल्हि कई मक़सूद साहिबु, त असांजे हिन सॼे सफ़र में जेकॾहिं असां सां को माण्हू मफ़ाद या फ़ाइदे जी ॻाल्हि ॾिसंदो त उहो कंहिं बि कम खे न पहुची सघंदो, पर पंहिंजी ज़ाती क़ुर्बानी ऐं ज़ाती उहा वक़्त जी हुजे, उहा पैसे जी हुजे या ज़ाती साथ जी हुजे, त उहा हुनखे प्रूफ करणी पवंदी। हाणे हिकु दोस्त जेकॾहिं कोशिशि करे थो त ॿियो दोस्त हुनजे पेरा कढण में पूरो आहे, असीं चाहींदासीं त हिकिड़ा 2 अहिड़ा ठहरा पेश करियूं पिया जंहिंमें गॾिजी करे दोस्त हुननि जी पज़ीराई कनि। हिकिड़ो इहो ठहराव तंज़ीम पंहिंजे हिन सालियाने इजलास ते पेश करे थी त मटियारी ज़िले जहिड़े शहर में हेडक्वार्टर में प्रेस क्लब जे खस्ता हाल खे ॾिसी करे ख़तमु करे उनजो फौरी बहालीअ जो क़दम खयो वञे, सरकारी तौर ते या कंहिं प्राइवेट तौर ते माण्हूअ जे हथां इन प्रेस क्लब जे बहालीअ जो कमु क़दम खणंदासीं। ॿियो जेको क़दम ऐं ठहराव असांजो आहे त मटियारी ज़िले जे लाइ, मटियारी जे शहरनि जे लाइ तमामु वॾो अताब ऐं तमामु वॾो मसइलो टोल प्लाज़ा जो खड़ो कयो वियो आहे, जेका बिल्कुलु नाइंसाफ़ी ऐं बेवाजिबी आहे, जंहिंजी पिण असां मज़म्मत करियूं था। न सिर्फ़ु मज़म्मत कयूं था, पर इहो ठहराव पेश कयूं था त हिनखे फौरी तौर ते रद्द कयो वञे। ॿी सूरत में हिन पूरे ज़िले जी शटर बंद हड़ताल कई वेंदी ऐं पोइ वरी उन सूरत में बि जेकॾहिं उनजो को क़दम न खयो वियो त पूरी नेशनल हाईवे ब्लॉक कई वेंदी। असांखे यादि आहे असां बि नेशनल हाईवे ब्लॉक कयासीं। असां जेको सो हक़ ते बीहण वारा आहियूं, गोलियुनि खां नथा डिॼूं, कंहिं जेको सो परेशानी खां नथा डिॼूं। जेकॾहिं को अहिड़ो मरहलो आयो त दोस्तनि सां गॾु हूंदासीं त असां पहिरीं नंबर ते पूरे ज़िले में शटर बंद हड़ताल चाहियूं था। इन सिलसिले में जेका सिविल सोसाइटी सिर्फ़ टोल प्लाज़ा जी जॻह ते पहुचो, एहतिजाज करियो, मुज़ाहिरो करियो, हलियो वञे थी, या उन जा चंद माण्हू अथॉरिटीज़ सां मिलनि था। पर हींअर असीं चाहींदासीं त बाज़ाब्ता नमूने सां जेकॾहिं उनखे रद्द नथो कयो वञे त टोल प्लाज़ा जे लाइ पूरे ज़िले में हिकिड़ी शटर बंद हड़ताल करे मुज़ाहिरा कया वञनि ऐं इहो अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वञे, त इहो यकीनन मामिलो ख़तमु थी वेंदो। त असांजे सिलसिले में अवामी जिदोजहद में सिविल सोसाइटी
असां ऐं ॿियनि दोस्तनि सां बिल्कुलु गॾु आहियूं। त इंशाअल्लाह ताला हाणे जीअं ई आख़िरी किताब थींदो हिन महीने में बि असां जनवरी में बि इंशाअल्लाह वरी अदबी संगत सां गॾु आहियूं। अदबी सिलसिला ऐं गॾिजाणियूं जारी रहनि थियूं या मर्कज़ी प्रोग्रामनि जी। त हाणे आउं आख़िर में तव्हांजो वक़्तु विञाइण खां पहिरीं ख़बरी खे गुज़ारिश कंदुसि साईं अॼोकी हिन तक़रीबन महिमाननि में एज़ाज़ी महिमान ख़ासि तौर शरीक पाण कॾहिं पंहिंजे उहिदे या ऐं हैसियत खे बि न ॾिसंदा आहिनि पर दोस्तनि जी मोहबत खे ॾिसी अॼु शरीक थिया आहिनि। जनरल मैनेजर आहिनि मटियाई शुगर मिल जा, उनखां सवाइ असांजा महिरबान मोहसिन अॼोकी हिन महफ़िल में रौनक अफ़रोज़ आहिनि। ऐं भरपूर तारनि जे गुंज में खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण वेठे ई पंहिंजो ख़िताब पेश कनि। जनाब सैयद जुनैद बख्शा जा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं पहिरीं खां हिन ॻाल्हि जी वज़ाहत करे छॾियां त हीअ जेको आऊं शायदि पढ़ियो आहियां ऐं नौकरियूं कयूं अथमि ऐं उहे सभु मुंहिंजे लाइ नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे ख़ुशी हूंदी आहे जॾहिं बि तव्हां मूंखे चवंदो आहे त हिते अचो त मूंखे थींदो आहे त हिननि हेतिरनि माना सुठनि माण्हुनि सां जिन ज़िंदगीअ खे मूंखां वेझे खां ॾिठो आहे त हिननि सां वञी मिलंदुसि, हिननि खां आऊं पाण ॻाल्हियूं सिखंदुसि, मूंखे पाण ख़बर पवंदी त छा पियो थिए। ऐं तव्हां वटि वॾियूं वॾियूं फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि जेके मूं वटि कोन आहिनि। मतिलबु तव्हां सां हिकिड़ो आम माण्हू मिली थो सघे, तव्हां सां ॻाल्हाए थो सघे, तव्हांखे पंहिंजा प्रॉब्लम्स ॿुधाए थो सघे, जिनखां असीं महरूम आहियूं। असां खां अलाए एतिरो शायदि माण्हुनि जे असीं वेझो बि कोन आहियूं। त हीअ त मुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे। हिते ई मूं ॾिठा त साईं खत्री साईं वेठा आहिनि, सजाद साईं वेठा आहिनि, पीर साईं वेठा आहिनि, काज़ी साहब सभु साईं अब्दुल यूथ वारा आयल आहिनि। त मुंहिंजी दिलि में हलियो पिए पर वरी हिते मूं पढ़ियो त हीअ जेका द रोज़ आहे इट्स मतिलबु इल्मी अदबी ऐं समाजी ऐं सकाफ़ती मैदान में कमु पई करे त मूंखे मौला हज़रत अली साईं जो कॉल यादि आयो ऐं साईं जी विलादत जो महीनो आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिं माण्हूअ जो ज़र्फ़ ॾिसणो हुजे त हुन खे जेको आहे सो इज़त ॾेई ॾिसो। जे इज़त वारो माण्हू हूंदो त पंहिंजी तव्हांजी वधीक ख़्यालु कंदो, तव्हां न त ख़्यालु कंदो, पंहिंजी इज़त खे बचाइण जी कोशिशि कंदो, को अहिड़ो कमु कोन कंदो त जेका तव्हां इज़त ॾिनी आहे उन में वरी का ख़राबी न पैदा थी वञे। त भाई न हूंदो त पोइ वरी अहिड़ा कमु कंदो जे तव्हां चवंदा त हीअ त मूंखां खां का ग़लति फ़ैसिलो कयो, हिनखे इज़त न ॾियणु खपे। ऐं मौला चयो त जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी फितरत ॾिसणी हुजे त पोइ उन फितरत ॾिसण लाइ आहे त तव्हां हुनखे फ्रीडम ॾेई छॾियो, पंहिंजी गाॾीअ जी चाबी ॾेई छॾियो, पंहिंजे रूम जी चाबी, घर जी चाबी ॾेई छॾियो, अलमारीअ जी चाबी ॾेई छॾियो, हुनखे तव्हां आज़ादी ॾियो त ॾिसो त हू हुनजो को ग़लति इस्तेमालु करे थो या कोन थो करे। कंहिं माण्हूअ जी तव्हांखे जेकॾहिं मौला चयो त जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ जी हैसियत तव्हांखे ॾिसणी आहे त पोइ उन हैसियत जे ॾिसण जे लाइ तव्हां हुनखे जेको आहे सो उन हिसाब सां ॾिसो त हुनखे हैसियत ॾेई ॾिसो त हू छा थो करे। वरी जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो तव्हांखे ॾिसणी आहे ख़सलत त मौला चयो त तव्हां हुन सां गॾु मानी खाई ॾिसो। त ईअं त कोन कई त ॿोटी पंहिंजे पासे लाहे छॾियईं या गरम पानी पाण खाई वियो। मूंखे हिकिड़ो उन ॾींहुं अजीब हिकिड़ो इतफ़ाक़ थियो त मानी में मूं खाधी, मुंहिंजो फ़ोन अची वियो त थोरी देरि खां पोइ जॾहिं मूं फ़ोन ते ॻाल्हाए मानीअ में हथु लॻायो त उहा जेका मानी हुई, कणिक जी जेका मानी हुई, गरम हुई। आई वॉज क्वाइट सरप्राइज़ त व्हाट हैपेंड। असीं पाण खे टाइम अची वियो आहे त जेको बिहेवियर आहे न, माण्हूअ जो जेको रवैयो आहे उनखे हाणे रीडिफाइन कजे। इलाही शयूं आहिनि जेके मुंहिंजे दिमाग़ में हलनि थियूं पर हिन वक़्त जे हिसाब सां चवां थो त हाणे पाण रीडिफाइन करियूं त बिहेवियर जेको बर्ताव आहे माण्हुनि सां हली चली आहे हुनखे पाण वराए खां हिन जी वज़फ़ खां नई कढूं त छा आहे। मिसाल जे तौर ते बिहेवियर में इहो आहे त पाण छा करियूं त माफ़ करणु सिखूं ऐं उन जो को सबबु पाण माफ़ ॾियूं, माना ख़ैरातूं पिया ॾियूं। सखावत आहे, इल्म जी सखावत करियो, पंहिंजो इल्मु अथव उहो कंहिंखे ॾियो, कंहिंजी का मदद करियो। जीअं फॉरेन कंट्रीज़ में तव्हां शायदि ॿुधो हूंदो, पंहिंजी बि हिकिड़ो भेरो ॻाल्हि थी हुई त हुते आहे जेकॾहिं ॿ माण्हू वेंदा चांहि पीअण त हू हुनखे चवंदा त असांखे 2 चांहियूं खपनि ऐं 3 टीज़ ऑन द वॉल। त हू हुन जे भित ते
टे बल्ब ॿरी वेंदा त माना केर बि अहिड़ो को स्टूडेंट आहे को ॿियो माण्हू आहे को अहिड़ो आहे जेको चांहि या कॉफ़ी नथो पी सघे त हू ईंदो अची पुछंदो इज़ देयर एनी टी ऑन द वॉल इज़ देयर एनी कॉफ़ी ऑन द वॉल हू चवंदो हा देयर आर 3 कॉफ़ीज़ ऑन द वॉल चवंदो हुन मां मूंखे हिकिड़ी ॾे माना उहा मुफ़्त में पी वेंदो हले हुनजा पैसा हू ॾेई विया जेके 2 ॼणा चांहियूं पीअण आया हुआ त हीअ आहे त ॿिए जे लाइ आसानियूं पाण पैदा करियूं ऐं वरी आहे त पाण जेको आहे न सो पाण छा कंदा आहियूं त ॿिए जे लाइ अॻु में ई माण्हू सोचे वेठो हूंदो आहे परसेप्शन्स जेके असांजियूं आहिनि न असीं इन्फरादियत चवंदा आहियूं हाणे हीअ अचे पियो न हीअ कर्ज़ घुरंदो हीअ अचे पियो न हीअ चवंदो हीअ अचे पियो न हीअ पंहिंजी तारीफ़ कंदो हीअ अचे पियो न हीअ एतिरो वधीक ॻाल्हि असां माण्हूअ खे छॾियूं त सही हुनखे ॻाल्हाइण त ॾियो अलाए कहिड़ो ॿी का ॻाल्हि खणी पियो अचे करे पियो त हुनखे तव्हां छॾियो हुनखे ॻाल्हाइण ॾियो हुनखे ॿुधो साईं तव्हां इहो जेको कयो त तव्हांजे दिमाग़ में ओॾी महिल छा पिया आहियो केतिरो सवलो थींदो हुन लाइ केतिरी आसानी थींदी त सोचे पाण हुनखे ऑफेंसिव करे छॾे अहिड़ो करे छॾींदा आहियूं जहिड़ो को गोलकीपर थी गोल जे अॻियां 2 हथ ॾेई बीठो आहे पंहिंजो बचाव पियो करे ऐं वरी आख़िरी जेको हिकिड़ी बाक़ी डेफिनेशन ॿुधायां त इन जेको आहे पंहिंजे रवैयनि जी हुन में इहो आहे त लर्न टू अदर्स पाण पहिरीं पढ़ूं सिखूं शयुनि खे ऐं वरी सिखी पाण ताईं महदूद न रखूं ॿियनि ताईं बि इहे शयूं पाण पहुचाइण जी कोशिशि करियूं पोइ तव्हां आहियो अदबी माण्हू आहियो लिखियल पढ़ो था माण्हुनि सां मिलो था केॾीमहिल अदबी गॾिजाणियुनि में केॾीमहिल कंहिं चांहि जे कोप में किथे त तव्हां जेको पाण खे खपे त न सिर्फ़ु पाण त पढ़ूं पर ॿियनि खे बि जेको आहे न उहे शयूं कन्वे सुपत भरिया सुकरी कुपत की तयारी की भली कार चऊं था ऐं संदन शुक्रियो अदा करियूं था त पाण असां सभिनी हिते दरोज़ जे मेंबरनि ऐं ख़ासि करे सिंधी अदबी संगत शाख मटियारी जा नए साल लाइ चूंडियल जेके उहिदेदार आहिनि उन्हनि जे हिन नंढड़े आजियाणे में पाण शरीक थिया आहिनि ऐं असां सभिनी जो मान वधायो अथनि हिन महफ़िल खे रौनक बख़्शी अथनि पर जीअं त हाणे असां पहुता आहियूं इन मरहले ते त हिन महफ़िल में सभिनी आयल महिमाननि खे ख़ातिर तवाज़ा कई वञनि पर जीअं त साईं जिन वक़्तु कढी पंहिंजो क़ीमती हिते पहुता आहिनि त आउं सिर्फ़ु मुख़्तसिर गुज़ारिश इहा कंदुसि त साईं हिकिड़ी सालियानी दरोज़ इंटरनेशनल जो इजलास आहे जेको हर साल मुनक़िद थींदो आहे मुख़्तसर कारकर्दगी पेश कंदा आहियूं माली ऐं कारकर्दगी हवाले सां माली हवाले सां हर साल असीं खसारे में हूंदा आहियूं इन करे दफ़्तर बंदि कंदा आहियूं छो त किथां बि असांखे रुपयो मिलण जी उमेद न हूंदी आहे बाक़ी कारकर्दगी जे हवाले सां कुझु असांजा अहम कम आहिनि जेके तव्हांजे आॾो असीं ज़िक्र कंदासीं त असां सालियाना तौर ते अवॉर्ड तक़रीब जो में माशाअल्लाह हर दफ़े तव्हांजी बाक़ाइदा शिरकत बि थींदी आहे मुनक़िद कंदा आहियूं जेका 4 फेबरवरी हिते असां वटि जेके मौजूदु आहिनि ऐं जेके मौजूदु न आहिनि इवन साईं मोहतरम असांजा जलाल शाह जामोद साहिब आहिनि हर दफ़े असांजे मरकज़ी प्रोग्रामनि जी सूंहं बणजंदा आहिनि पर सभु जेके असांजा सहकारी आहिनि इन पूरो ज़िलो इन मसइले जे पुठियां लॻल आहे त टोल प्लाज़ा जो हिकिड़ो ॿियो इशू खड़ो कयो वियो आहे जेका नाइंसाफ़ी ऐं बेवाजिबी आहे त असीं चाहींदासीं त इन जे ख़िलाफ़ हिकिड़ो भरपूर रद्द अमल डिस्ट्रिक्ट लेवल ते मुनक़िद थियणु घुरिजे सिर्फ़ु टोल प्लाज़ा जी जॻह ते मुज़ाहिरो करे ऐं पंहिंजो फोटो सेशन कराए भॼी वञण जी ॻाल्हि न हुअणु घुरिजे पूरी डिस्ट्रिक्ट उन जी शटर बंदि हड़ताल करे ऐं उन जो अवाम नेशनल हाईवे ते निकिरी अचे त तव्हां ॾिसो त का मुश्किल न आहे त हिते को टोल प्लाज़ा ठहे त इहो हिकिड़ो ठहराव आहे मूंखे यकीन आहे त तव्हां सभई इन में इत्तिफ़ाक़ी राय क़ाइमु कयो हूंदो त आख़िर में आऊं गुज़ारिश कंदुसि साईं रफ़ीक सुमरो साहिब खे त असांजे तरफ़ां गुलनि जो हिकिड़ो नंढो तोहफ़ो साईं हसन मुर्तज़ा शाह साहिब खे पेश कनि तव्हांजे भरपूर तारीफ़ में ऐं पाण बि ठही पंहिंजे ख़िताब सां नवाज़ीनि त वॾियूं महिरबानियूं ॿुधो त न त ॿुधाइनि ज़रूरु असांखे महिरबानी है इंटरनेशनल जा जेके मुद्देदार आहिनि सभिनी जी महिरबानी हमेशह यादि कंदा ॿिया जेका बि संगत जेकी आहे मीडिया जे दोस्त अस्सलाम वालेकुम साईं माशाअल्लाह सां हूअं त साईं जेका तव्हांजी 14 फरवरी जो तव्हांजो जेको थींदो आहे एनुअल तव्हांजो फंक्शन ॾाढो वॾो थींदो आहे ईंदा पयूं ऐं हीउ जेको तव्हांजो फंक्शन जो शायदि अॻे बि कॾहिं तव्हां त कयो लाइब्रेरी में यादि आहे पोइ वरी हिते इहो आहे इहो तमामु घटि था थी अहिड़ा जेके फंक्शन्स जिते अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे माण्हुनि जो टाइम कोन थो मिले पर उन जे बावजूदि तव्हांखे सची ॻाल्हि आहे शाबस हुजे तव्हां इहो टाइम कढी ऐं सभिनी दोस्तनि खे हिन जाइ ते गॾु था करियो
अल्हम्दुलिल्लाह हिन में वधि में असांजे आशिक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दोस्त काफ़ी शामिल आहिनि जेके अञा हिन खे वधीक रोशन था कनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त इहो असां रमज़ान शरीफ़ में कंदा आहियूं त आऊं किन हिकिड़ी नंढी सजेशन हिकिड़ी ॾींदुसि त रमज़ान शरीफ़ में बिल्कुलु जो करणु घुरिजे उहो नेकी जो कमु आहे। उहो बहितर इहो कोन्हे पाण हिकिड़ो ख़ानदान को सेलेक्ट करियूं जंहिंखे पाण पूरो साल उन्हनि की पाण इन वे सां उनजी करियूं जंहिंमें पाण सभु उन करियूं जंहिंमें असांजे मथां जेको कुझु हूंदो त ऐं ॿिया जेके बि असांजा दोस्त आहिनि हीअ वॾी हिकिड़ी तव्हांजी तकलीफ़ मां सम्झां थो काफ़ी साल थिया आहिनि तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन हले थी पई ऐं अञा वधीक हिनखे इनहेंस करण जे लाइ त अगरि हीअ असां हिकिड़ो स्टेप खणूं इहा मुंहिंजी राय आहे वधीक जेका संगत जी राय हूंदी असां उन ते हलंदासीं पर इहो भले माण्हू माण्हू हूअं ई अंग्रेज चवंदा आहिनि चैरिटी बिगिन फ्रॉम होम असां पंहिंजी स्टार्टिंग पंहिंजे घर खां मदरसे जो ख़र्चो कयूं या असां राशन जे हवाले सां कुझु करियूं त आउं सम्झां थो इहो हिकिड़ो बहितर हिकिड़ी गॾिजी हूंदी ऐं इनशा अलाह ताला ॿियो असां लाइ जेको बि को कमकार हूंदो मूंखे माफ़ कजो असल मुंहिंजे ज़हन में मग़रिब खां पोइ जो इन करे मूंखे अचण में थोरी देरि थी वॾी महिरबानी पाकिस्तान ज़िंदाबाद वॾी महिरबानी तक़रीबन तव्हां सभई ॻाल्हियूं असां सां मिलंदड़ जुलंदड़ कयूं ऐं माशाल्लाह पंहिंजे सहकार सां नवाज़ियो ऐं इंशाअल्लाह ताला वहाँ बि असांजे लाइ रोल मॉडल आहियो नौजवान थी करे हिकिड़े जज़्बे सां लाड़ियल आहियो जेका असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि इंतिहाई इज़त जी ॻाल्हि आहे। हाणे जीअं त असां गुज़ारिश करे चुका आहियूं त हिते असां सभिनी जे लाइ ख़ातिर तवाज़ो बंदोबस्तु कयो आहे। असांजा नवां चूंडियल उहिदेदार जेके हुआ सेक्रेटरी जनाब साईं बशीर अहमद खत्री साहिबु चूंडिया आहिनि नए साल लाइ ॿियो साल थियो आहे साईं यकराए सां बाक़ाइदा चूंडिया आहिनि। काउंसलर जे सीट ते साईं रफ़ीक अहमद सूमरो साहिबु आहिनि अदबी तौरु मुतहरिक आहिनि। उनखां सवाइ मोहम्मद असलम मेमण आहे अयाज़ चंद आहे साईं अब्दुल रज़ाक जॉइंट सेक्रेटरी आहिनि ही उहिदनि ते आहिनि। बाक़ी टे मेंबर जंहिंमें आऊं आहियां मोहम्मद हसन आहे ऐं सुहारो टगर आहे। ओ टगर अल्लाह